ओज़ो करे कारो थई मुंह बाक़ी मुंहिंजे लाइ छा बचाई सॼो सीन त तव्हां खाई वियो। सेठ साहब तुझो सीन खाई विया हूं, मिल्कियत तुझी बचाई आ। शुक्र थी चएसि सेठ धनु साहब तूं जल्दी शादी करे ऐं हिकिड़ो वारस पैदा करे न त इहे गुरूअ जा वारस तुंहिंजी मिल्कियत ते कब्ज़ो कंदा। धनु ठीकु आहे मां शादी करण लाइ तयारु आहियां पर जूलीअ जी फीस ॾाढी महांगी आहे ऐं बानू जी शर्त बि ॾाढी ॻरी आहे। शुक्र सेठ साहब बानू जी शर्त बि घटायूं था ऐं फीस बि घटायूं था। इहा जेका जूली आहे न इहा ॾितर जी ॻाल्हि मञींदी आहे। हाँ सेठ साहब जूली आ वॾी सुठी माई आ, सुठी माई आ। मां उनखे तव्हांजी पारत कंदुसि। त पोइ धंधो धनु गोभी हण गोभी तूं पाण खे अकेलो न सम्झो। ठीकु आहे असां तुंहिंजी भेंट करण लाइ तोसां गॾु आहियूं। धनु धोबी हण न गोभी तूं पाण खे अकेलो न सम्झ। असां धनु धोबी हण न गोभी तूं पाण खे अकेलो न सम्झ। असां तुंहिंजी भींग करण जे लाइ तोसां गॾु आहियूं। शुक्र ॾितल जो मक़सदु आहे त तुंहिंजी हिफ़ाज़त करण लाइ तोसां गॾु आहियूं। धनु अव्हांजी ॻाल्हियुनि मां त मूंखे धोखे जी धप थी अचे। शक में ॾितल असुल में असां ठग आहियूं न इन करे अव्हांखे धोखे जी धप थी अचे। असुल में सेठ साहब असां ठग आहियूं न इन जे करे तव्हांखे असां मां धोखे जी धप थी अचे। पर तोसां सच आहियूं छो त इहा सेठाणी असांजी बि दुश्मन आहे। तोसां सच्चा हूं सेठ साहब पर तोसां सच्चा हूं सेठ साहब जो इहा सेठाणी असांजी बि दुश्मन आहे। त पोइ ठीकु आहे असां सभु गॾिजी हिन सेठाणी सां मुहारो वटि कईंदासीं। हाणे वियो त मां अव्हांखे चालू खीर जी चांहि पियारियां। सर इहो उहो पंहिंजी पीली ड्रेस पाए सॼो सीन बनंदे